नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ माजिद अली माको चयो आहे त सिहत लाइ हानिकारक शयूं वेकिरो कंदड़नि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त तालुके जे सुस्त रफ़्तार स्कीमनि खे जल्द मुकमल करायो वेंदो। असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको खानपुर महर शहर जो दौरो करे रेट लिस्ट चेक कयूं ऐं हलंदड़ स्कीमनि जो जाइज़ो वरितो। जंहिं बाद हिन तालुका प्रेस क्लब खानपुर महर पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खानगढ़ तालुके जी आवाम लाइ आऊं ऐं टाउन कमेटी जो अमलो हमेशा मुतहरिक रहंदो। असीं पंहिंजे फर्ज़ निभाइण में का बि कोताही न कंदासीं। तमामु जल्द शहर में सफ़ाई जो मुहिम आगाज़ कयो वेंदो। हिन चयो त पब्लिक पार्क तोड़े पब्लिक लाइब्रेरी जी स्कीम खे तमामु जल्द मुकमल कयो वेंदो। हिन चयो त शहर में सिहत लाइ हानिकारक शयुनि जे वेकिरो खे मुकमल तरह सां बंदि करायो वेंदो। शहर में वेकिरो कंदड़ खुलियल तेल तमामु घणो नुक़सानकार आहे, जंहिं जो डीपू सील कया वेंदा। हिन चयो त खानगढ़ तालुके अंदर पसंद ऐं नापसंद वारे तासुर खे ख़त्म कयो वेंदो। शहर में जेके बि कम कया विया आहिनि बिना फ़र्क़ जे कया वेंदा आहिनि। असिस्टेंट कमिश्नर वधीक चयो त शहर में तमामु पुठिते पियल इलाइक़नि खे फोकस करे हुननि में सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। हिन चयो त शहरनि खे जेके बि शिकायतूं हुजनि हू मूंखे रूबरू ॾेई सघनि था। संदुसि जाइज़ मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। इन खां अॻु असिस्टेंट कमिश्नर शहर जे किरियाना, सब्जी, फ्रूट, गोश्त मार्केट ऐं ॿियनि दुकान ते अघु चकास करण बाद वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड पिणु विधा विया आहिनि। मूंखे लोकेशन ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे, छो जो दरिया जे किनारे ते पार्क ठहे पियो। ठीकु आहे, इहा ॾाढी हिते जे समाजी ऐं ॾाढो हुन मां फ़ाइदो वठंदा। नंबर सेकंड ते तव्हां लाइब्रेरी जी ॻाल्हि कई। लाइब्रेरी जो कमु बि ऑलमोस्ट कंप्लीट थी चुको आहे। मूं वटि प्रोग्रेस रिपोर्ट आई आहे। इनशाला फरवरीअ जे महीने में तव्हां ॾिसंदव त जेकी कम रहियल आहिनि, बंदि पियल आहिनि, या जेके सुस्त रवैये जो शिकार आहिनि स्कीमूं, उहे मुकमल थींदे तव्हांखे नज़र ईंदियूं। बाक़ी सफ़ाई सुथराईअ जो जेको अमलो आहे उनखे मां डायरेक्शन्स ॾेई चुको आहे। ऐं अॼु छंछर जो ॾींहुं आहे, सैटरडे आहे, मोकल जो ॾींहुं आहे, पर मां हिते मौजूदु आहियां। ठीकु आहे, इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हितां जे शहरनि, हितां जे अवाम जी, ठीकु आहे, माना उन्हनि जी बहितरी जे लाइ, उनजी सहूलियतुनि जे लाइ असांजी टाउन कमेटी ऐं असांजो जेको स्टाफ आहे उहो मुकमल जेको आहे यकजा आहे। ऐं असां इनशाला पंहिंजे फ़र्ज़ु निभाइण में का बि कमी कोताही न कंदासीं। ऐं हिकिड़ी सफ़ाई मुहिम जो बाक़ाइदगी सां इज़हार पंहिंजो आगाज़ कंदासीं। ऐं मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां बि कुझु DC साहब खे अर्ज़ु कंदुमि त उते बि कुझु जेके एडिशनल पंहिंजो सफ़ाई सुथराई जे हिसाब सां इक्विपमेंट आहिनि, या मशीनरी आहे, या स्टाफ आहे, उहो असांखे 15-20 ॾींहंनि लाइ अवेलेबल कनि। त जीअं असां खानपुर जे अंदरि सभिनी घिटियुनि में, मेन रोडनि ते, शहर जे हर कुंड पासे मां गंद किचिरे खे खणी ऐं माण्हुनि खे हिकिड़ो साफ़ु सुथिरो ऐं बहितरीनु जो पंहिंजो शहर करे ॾेखारियो। ॿियो क्वेश्चन इहो त ख़ासि त असां वटि कानपुर में रिसोर्सिस जेके फंड्स जे हिसाब सां उहे लिमिटेड आहिनि। ठीकु आहे, उन्हनि फंड्स मां ई असांखे डेवलपमेंट जो कमु बि कराइणो पए थो, पगारूं बि ॾियणियूं पवनि थियूं, ऐं पेंशन ऐं रिटायरमेंट जी ग्रेजुएटी बि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।